खिपरो जी गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल फेज़ मोहम्मद हिंगोजो में कल्चर ॾींहं जे हवाले सां हिकु बहितरीन प्रोग्राम कयो वियो। प्रोग्राम में स्कूल जे 50 साल पूरा थियण ते गोल्डन जुबली तक़रीब पिणु मल्हाई वई। प्रोग्राम जे मुख्य मेहमान म्यूनिसिपल कमेटी खिपरो जे चेयरमैन हाजी इम्तियाज़ हसन दर्स जिन पंहिंजे ख़िताब में चयो त खिपरे तालुक़े जे पुठिते पियल इलाइक़े जे हिन सरकारी स्कूल जे गुलनि जहिड़नि ॿारनि जो टैलेंट ॾिसी दिलि बहार थी वई आहे। महिनती उस्तादनि जी काविशुनि खे सुर्ख़ सलाम पेश कयूं था। हुन स्कूल जे हेड मास्टर एम जुमन कुंभ जहिड़नि मुख़लिस पंहिंजे पेशे सां सचाई ईमानदारी सां सलाहाड़ियल उन्हनि अज़ीम उस्तादनि जी काविशुनि कोशिशुनि खे साराहियो वियो आहे। प्रोग्राम में स्कूल जे ॿारनि मुख़्तलिफ़ गीतनि ते टैबलोज़ जी सिंध वारा जियन दिलड़ी थी चए स्कूल वञा अमन ज़िंदाबाद मोड़ थो टिले राणा ख़ाका पेश कया विया ऐं मिली नग़मनि जे हवाले सां गॾु तक़रीरूं कयूं वेयूं। प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया। हिन लालटेन जे दौर वारी सिंधो ऐं सिंधी माण्हू ॾाढा सुखिया ऐं खुशहाल हुआ। महिमान नवाज़ ओटा की मुड़स हुआ। माणपे वारा मेहनती हुआ ऐं पंहिंजे हिन हथनि सां हिन धरतीअ जो सीनो चीरे अनो पाईंदा हुआ। ऐं हिन जदीद दौर जी सिंध तड़पी रही आहे, सिसकी रही आहे, रोई रही आहे। सिंध अमर जो अंग अंग नीलाम तो थे, सिंध बाकारे रही आहे धन्य पिया कबार वांगे। सिंधड़ीअ जे भलारे
तुम्हें मुर्शद रहे बिटाए सिंधड़ी जी भलारे तुम्हें मुर्शद रहे बिटाए जियो सदाएं सिंधड़ी सोह तवारे जियो सदाएं सिंधड़ी सोह तवारे। जिते प्रोग्राम में मुख्तलिफ शख्सियतुन के पंहिंजी ख़िदमतुन जे एवज़ मञता एवार्ड पिणु ॾिना विया, जिनमें बहितरीन तालीमी ख़िदमतुन में अब्दुल इस्माइल मोहम्मद रहीम गुजो खे समाजी ख़िदमतुन में इंसानियत जो समाजी ख़िदमतुन में उमर गुल हिंगोरजो, मोहम्मद हाशिम कुबर के बेहतरीन एडमिनिस्ट्रेशन में इम्तियाज़ हसन दर्स चेयरमैन म्यूनसिपल कमेटी के प्रो के बेहतरीन उस्ताद जो अब्दुल जब्बार हिंगोरजो के अनवर अली हिंगोरजो राहुल राज के एवार्ड सां नवाज़ियो वियो। जिते प्रोग्राम में पाक मिशन सोसाइटी जे प्रोग्राम मैनेजर मुस्तफ़ा संगरासी, तरक़ी पसंद पार्टी जे हुसैन तर्क, मोहम्मद रमज़ान क़सीम समेजो, राहुल राज, काउंसलर मीर खान जट, मोहम्मद इकबाल जट, लतीफ़ एवार्ड याफ्ता अदीब उस्ताद लगारी बदर मिल पिचाणी, ज़मीर मलक, अबू बकर हिंगोरजो, बच्चल महर शरीफ गजो, काजी अब्दुल कुद्दूस, जाम सोलंगी, निहाल चीनो, भील गुलाम अली राजड़, फैसल बोस्तार समेत प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया ग्रुप जे साफ़िन समेत स्कूल जे हेड मास्टर एम जुमन कुंभर, अब्बास अली हिंगोरजो, मिस ताहिरा पंवर, असद अली हिंगोरजो, मुनवर अली हिंगोरजो, विनोद खन्ना, ताराचंद, अब्दुल अजीज़ हिंगोरजो, मोहम्मद उमर हिंगोरजो, अनवर अली हिंगोरजो, अकबर अली लुकमान गजो, नवाज़ अली हिंगोरजो, मुबारक कुंभर समेत स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि वालिदैन समेत वॾी तादाद में शिरकत कई। आयल समूरनि महिमान खे सिंध जी सकाफ़त अजरकुन लोइन जा तोहफ़ा पेश कया विया। सिंधी तामन सां ख़ातिर तवाज़ा कई वई। माशाल्लाह 50 साल की इनकी सेलिब्रेशन जो है हम साथ इनके साथ बैठ के मना रहे हैं, बड़ा अच्छा फ़ील हो रहा है। इसमें हमारे सिंध का कल्चर जो है उसको भी ये लोग शो कर रहे हैं, तो इस चीज़ की बहुत सख्त ज़रूरत है और उन्होंने एक अच्छी सोच रख के एक अच्छा प्रोग्राम किया है, हम इनको खराज तहसीन पेश करते हैं। गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल फैज़ हिंगोरजो में कल्चर डे प्रोग्राम थिए पियो। हुन सां गॾोगॾु गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल फैज़ हिंगोरजो खे पूरा 50 साल अॼु थिया आहिनि। हीउ स्कूल 1974 में वजूद में आयो भुट्टे साहिब जे दौर में। अॼु 2024 जी अॼु जे तारीख़ में वेठा आहियूं, इन ॾींहं ते हिन स्कूल खे पूरा 50 साल थिया आहिनि। 50 साल जे हवाले सां गोल्डन जुबली असां जेका आहे तक़रीब करे रहिया आहियूं। राति खां तक़रीबूं शुरू हुयूं, महफ़िल मौसीक़ी हुई ऐं अॼु असांजे स्कूल में मुख़्तलिफ़ रंग बिरंगी अडल्टी माहौल जुड़ियल आहे। असां चाहियूं था हिन क़िस्म जा माहौल जुड़नि त ॿहिराणे जे पुते पियल इलाइक़े जे ग़रीबनि, हारियुनि, पौरतनि, मज़दूरनि जे ॿारनि खे हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई मिले, हिमत अफ़ज़ाई मिले, उहे ॿार अॻिते अचनि ऐं घणो कुझु करे सघनि था। पुते पियल जेके इलाइक़ा आहिनि उन जा ग़रीब ॿार आहिनि, उन तमामु वॾो टैलेंट लिकियो पियो आहे। उन टैलेंट खे उजागर करण जे लाइ हिन क़िस्म जो माहौल जोड़नि ऐं स्टेज ते आणनि, ॿारनि जी झिझक ऐं ॿारनि जी झिझक टोड़े असां मैदान ते आणींदासीं त यकीनन इहे वक़्त जा वॾा इंजीनियर, डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर, वॾा वॾा कलम धणी, ॾात धणी ऐं वॾा वॾा अदाकार थींदा। तमामु बहितरीन अल्हम्दुलिल्लाह रब वॾा एहसान जो असांजे स्कूल जी पहिरीं खां शुरू खां वठी अॼु ताईं तमामु बहितरीन हले पियो। असांजी मोहम्मद जुमन जूं वॾियूं काविशूं आहिनि जेको अॼु जी सकाफ़ती ॾियारो मल्हायूं पिया, जेको 50 साल पूरा थियनि उनजो ॾींहुं मल्हायूं पिया। आज हमें बहुत खुशी हो रही है कि हम फैज़ मोहम्मद हिंगोरजो मिडिल स्कूल में मौजूद हैं। यहाँ आज इस स्कूल की गोल्डन जुबली मनाई जा रही है। उस्ताद मोहम्मद जुमन कुंभार साहब को आफरीन है और बहुत खुशी है गांव के लोगों की जो तावन करते हैं हमेशा उस्तादों से, स्कूल को सार संभाल करते हैं। उसके साथ साथ आज हमारा सकाफ़ती दिन भी है, सकाफ़ती प्रोग्राम ये हम मना रहे हैं। बहुत खुशी हुई है ये देखकर, कौमें सकाफ़त से पहचानी जाती हैं। बहुत खुशी, इंशाअल्लाह ताला ये स्कूल और तरक्की करेगा, अनकरीब हाई स्कूल होने वाला है, ये भी खुशी है हमें। नंढड़ो ॿार ॼमंदो न त माण्हू जेके हुन सां मिलण ईंदा आहिनि त हुनखे चवंदा आहिनि बाबा हिन जो नालो छा रखियो अथव, त आउं चवंदुसि उहा क़ौम कहिड़ी जंहिंजी सकाफ़त न हुजे। ऐं वॾे फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त पंहिंजी हिन सिंधी क़ौम जी हिकिड़ी अज़ीम सकाफ़त आहे। ऐं वॾे खां वॾी ॻाल्हि त हुनजी तव्हां ॾिसो पाकिस्तान में काफ़ी ॿोलियूं ॻाल्हाइजूं वञनि, 4-5 त मञर ॿोलियूं आहिनि, पर कंहिं बि ॿोलीअ जो पंहिंजो रस्मुल ख़त न आहे। पंहिंजी सिंधी ॿोलीअ जो रस्मो ख़त आहे, इन सां पंहिंजे अज़ीम तहज़ीब जी सुञाणप है। आज इस स्कूल 50 साल इसको पूरे हुए हैं और उसके साथ साथ यहाँ के जो सकाफ़ती प्रोग्राम भी साईं जुमन ने तरतीब दिया है, ये गांव वालों ने बहुत अच्छा तावन किया है साईं को। ये आज सकाफ़ती की प्रोग्राम है, बहुत खुशी हुई बच्चों का टैलेंट देख के, साईं की मेहनत देख के बहुत खुशी हुई। अल्हम्दुलिल्लाह ये सब प्रोग्राम होना चाहिए। सकाफ़तें होती है जो कौमों की पहचान होती है। हम यहाँ आए तो हमारे को बहुत खुशी हुई। सिंध धरती का आवाज़ जो टोपी अजर का ये
सुन के और उसी के स्कूल में हमने गोल्डन जुबली मनाने के लिए मोहम्मद जुम्मन के बहुत मेहरबानी है और हमें इस धरती के चाहने वालों से भी मोहब्बत है, टोपी अजरक से भी मोहब्बत है। हमारा मकसद ये है कि हमारी कल्चर है, जो हमारी सकाफ़त है उसको उजागर करना। जो हमारे बच्चे हैं उनको पता कि हमारी क्या सकाफ़त है, हमारा क्या कल्चर है, हमारा रहना कहना, हमारा खाना पीना, हमारा मिलना, हमारी रीतें रवाज, इनको उजागर करने के लिए हम ये एकता दिन जो हम खुशी जोश और जज्बे के साथ मनाते हैं, इंशाल्लाह मनाते रहेंगे। और सबको हम ये रिक्वेस्ट करते हैं कि आप जो सिंध में रह रहे हैं उन लोगों को, आप सिंध का खाना खा रहे हो, सिंध के साथ पी रहे हो, सिंध के साथ घूम रहे हो, सिंध में रह रहे हो, तो सबको मिलकर ये एकता दिन जो है ना वो सेलिब्रेट करना चाहिए, ताकि हमारे जो आने वाले नस्ल है उनको हमारे कल्चर का पता चला जाए। गोल्डन जुबली असां मल्हाए रहिया आहियूं। असां जेके पुराणा जेके स्टूडेंट एक्स स्टूडेंट उन्हनि खे घुरायो ऐं जेके मौजूदु माण्हू उन्हनि खे घुरायो, उन खां पोइ जेको हिते जा जेके मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि खे बि असां घुरायो आहे। इहा हिकिड़ी सुठी शइ आहे, असांखे ख़बर पए, माण्हुनि खे ख़बर पए त हिन स्कूल खे केतिरा ॾींहं थिया आहिनि, केतिरा साल थिया आहिनि, कॾहिं खां हली रहियो आहे। 1974 में स्कूल जी बिल्डिंग हिते ठही आहे। अॼु ताईं माशाअल्लाह उहे ई ॿार, उन खां वधीक अॼु ताईं उहा ई रश आहे ॿारनि जी। जैसे कि हर साल जी हम यहाँ पर कल्चर डे सेलिब्रेट करते हैं। आज हमारे स्कूल लोअर सेकेंडरी फैज़ मोहम्मद हिंगोर जी हम कल्चर डे सेलिब्रेट कर रहे हैं। यहाँ पर हम अपने कल्चर को उजागर करने के लिए मुख्तलिफ जो टेबलों वगैरह पेश करेंगे। ये बच्चे हैं हर साल यहाँ पे प्रोग्राम पेश करते हैं। ये सुहिणी मुंहिंजी धरती आहे, सू भरियल का शरस्ती आहे, सिंध मुंहिंजी धरती आहे। हिते माण्हुनि जी महक मिठी आहे, हिते मोरनि जी का मस्ती आहे, सिंध मुंहिंजी धरती आहे। हिते चहिरो चहिरो ॿियो चंड मिसल आहे, सू ख़ुदाई कुदरती आहे, सिंध मुंहिंजी धरती आहे। हिते जवान जोधा ॾेसर हिते बिटाई जी बि वस्ती आहे, ही सिंध मुंहिंजी धरती आहे। हिन सिंध जा सूर्य पुट सिंधी बि देसी शाइरी सिखी वरिती आहे। हाय सू भरियल जेका धरती आहे, सिंध मुंहिंजी धरती आहे। आदेश जे लबन ते तहज़ीब जो तरानू, आदेश जे लबन ते तहज़ीब जो तरानू, अजरक कुलन में ओढ़े रंगीन थो ज़मानो, रंगीन थो ज़मानो। आमा सिंधी आया, आमा सिंधी बोलिया बोली मिठी, आमा सिंधी मेहरबानी। जॾहिं त प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि तरफ़ां सकाफ़ती शयुनि ऐं अदबी समाजी किताबनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। प्रोग्राम जे सिंध जे क़ौमी गीत होजमाल सां गॾु पुॼाणी थी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।